नाज़रीन खे आगाह कंदा हलूं। बलोचिस्तान में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। हरनई में पुल बरसात जे वहिकिरे में लुढ़ी वई आहे। हरनई, कोहिलू, दुकी, बारखान, मूसाखेल ऐं सरहदी जबलनि वारनि इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कंदा हलूं। बलोचिस्तान में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। हरनई में पुल बरसात जे वहिकिरे में लुढ़ी वई आहे। हरनई, कोहिलू, दुकी, बारखान, मूसाखेल ऐं सरहदी जबलनि वारनि इलाइक़नि में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ई हंधनि ते पाणीअ जे वहिकिरे में पुलूं लुढ़ी वयूं आहिनि। केतिरा ई घर ॿुॾी विया आहिनि। हब, ओथलो, वंडर ऐं बेला जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात शुरू थी वई आहे, जंहिंखां पोइ गर्मीअ जी शिदत में घटिताई अची वई आहे। चीनासी नवां खे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ई हंधनि ते पाणी जे वहिकरनि में पुलूं लुढ़ी वयूं आहिनि। केतिरा ई घर ॿुॾी विया आहिनि। हब, ओथलो, वंडर ऐं बेला जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि बरसात शुरू थी वई आहे। बरसात खां पोइ गर्मीअ जी शिदत में घटिताई अची वई आहे। खे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान में बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। ओह चीनासी नवां खे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ई हंधनि ते पाणीअ जे वहिकिरे में पुलूं लुढ़ी वयूं आहिनि। केतिरा ई घर ॿुॾी तबाह थी विया आहिनि। खे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जे इलाइक़े में ॿोॾि तबाही मचाए छॾी आहे।